الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. अल्लाह तबारक व तआला जो ही कुरान करीम नाज़िल थियो सय्यदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 40 सालनि जी उमिरि खां बाद इंसान रात जी हिदायत लाइ आख़िरी पैगंबर ते आख़िरी किताब हिन खां बाद न नबूवत ईंदी न वही इलाही ते नाज़िल थींदो। हिन क़ुर पाक जा हज़ारे तफ़सीर थिया। क़ुर पाक जे आयात जा तावीलात ऐं मानी मुख़्तलिफ़ क़िस्म जा मुख़्तलिफ़ शख़्सनि हर हिक क़िस्म जे मौज़ू ऐं मज़मून ते लिखिया। जीअं समूंड में इंसान वेंदा आहिनि, जहिड़ो कहिड़ो मतिलबु वञे हासिल करण जे लाइ त उहो हिनखे मिले। अलाह ताला जो क़ुर बहर बेपयान आहे। रब ताला जा कलमात उनजी मानी ऐं मज़ामीन अणखुट आहिनि। अलाह ताला फरमाए थो कुल्लु कान البحر مدادا لكلمات ربي لنفد البحر قبل أن تنفد كلمات ربي ولو جئنا بمثله مددا। अलाह ताला जो क़ुर हिनखे एतिरी तवसी आहे जो समूंड मसूं बणाइजनि, दुनिया जा वण कलम कजनि, तबियत जा मज़ामीन लिखी नथा सघजनि। जंहिं कुझु ॻाल्हायो आहे पंहिंजे वक़्तु आहे ऐं दौर मुताबिक़ हर वक़्त जे हाजतुनि खे पूरे करण लाइ क़ुर शरीफ़ मञा फैज़ वरितो आहे। असांजो हिते क़ुर शरीफ़ जो शुरू करणु दोस्त अहबाब जे इसरार ते त क़ुर शरीफ़ जो मुख़्तसर मज़मून दौरे तफ़सीर लाइ शुरू कजे। वक़्तु तमामु थोरो आहे। अलाह ताला जेकी तौफ़ीक़ अता फरमाई उन हालतुनि थींदो। हीअ शुरूआत जेका अॼु असां करियूं था सो अलाह जी दरगाह मां दुआ घुरण लाइ त रब ताला असांखे तव्हांखे सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। असां क़ुर पाक जे मज़मून खे सम्झूं ऐं उन ते अमल करियूं ऐं आख़िरत ऐं दुनिया जी मुसीबतुनि ऐं तकलीफ़ुनि खां अलाह ताला असांखे आज़ादु करे ऐं ॿिन्ही जहान जो कामयाबी असांखे नसीब अलाह जो क़ुर शरीफ़ बिस्मिल्लाह सां शुरू थियो उन वक़्त जा काफ़िर रहमान जे इस्म खे कोन मञींदा हुआ। इन सां रद्द थियो काफ़िरनि ते। हर कम में अलाह जे नाले बजाए काफ़िर लात ऐं उज़ा जो नालो वठी पोइ कमु शुरू कंदा हुआ। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अलाह जे नाले सां कमु शुरू कंदा हुआ ऐं फरमाईंदा हुआ बिस्मिक अल्लाहुम्मा। इन लफ़्ज़ पोइ जॾहिं बिस्मिल्लाह शरीफ़ नाज़िल थी हमेशह जे लाइ इहा पढ़ंदा हुआ बिस्मिल्लाह रहमान। इहा क़ुर शरीफ़ में मुंड में शुरूआत बिस्मिल्लाह सां थी आहे। रब ताला फरमाए वलक़द आतैनाक सबअम मिनल मसानी वल क़ुरआनल अज़ीम। असां तव्हांखे इहा सूरत अलहम्द शरीफ़ वारी अता फरमाई आहे जंहिंमें 7 आयतूं आहिनि ऐं इहो क़ुर अज़ीम आहे।
क़ुर शरीफ़ जा मज़मून गॾियल तौर इजमाली तरह फातिहा सूरत में अची वञनि। अलहम्द शरीफ़ में 3 इस्म पहिरीं अचनि था, जीअं बिस्मिल्लाह में तीअं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन में। ऐं बिस्मिल्लाह में अलाह जे इस्म जो ताल्लुक़ ॿिए सां आहे ऐं ॿिए खे इम्तियाज़ मिले थो नुक़्ते सां, न त ते ऐं से सां शकिल में बराबरि आहे। ऐं नुक़्तो तक़सीम न थींदो आहे, छो त जेको बि नुक़्तो थींदो आहे चइबो उनखे जेके तक़सीम न लॻे। 2-3 नुक़्ता गॾिबा हिकु कतार में ख़त थींदो, जेकॾहिं सिधो हूंदो त सिधो ख़त, न त मुनहानी ऐं वकड़ वारो थी पवंदो। ख़त जी तक़सीम नुक़्तनि ॾांहुं थींदी आहे, बाक़ी नुक़्ते जी तक़सीम न थींदी आहे। हितां रब तबारक व तआला जे वहदत हक़ीक़ी ॾांहुं रस्तो मिले थो त रब तबारक व तआला जी वहदत हक़ीक़ी कंहिं इनक़िसाम खां ऐं अज्ज़ा खां पाक आहे, जीअं नुक़्ते बिस्मिल्लाह जेके तक़सीम नथी थिए। रब ताला जे हेकड़ाईअ में कंहिं क़िस्म जी तक़सीम न आहे। बिस्मिल्लाह पढ़ी अलाह ताला काफ़िरनि ते रद्द कयो ऐं उन बिस्मिल्लाह में ॿिए जे नुक़्ते सां रब तबारक व तआला जे इन कलाम सां मुजस्मीन ते रद्द थो अचे, जेके अलाह ताला खे मञनि त था पर पोइ जिस्मानी वजूद जा क़ाइल आहिनि। चवंदा आहिनि त ज़ात बारी ताला खे तूल अर्ज़ ऐं उमुक़ आहे, विकरान थोल आहे। इहो हक़ीक़त में वॾो ऐब आहे। जिस्म ऐं जिस्मानियात खां बारी तबारक व तआला जी ज़ात पाक आहे, छाकाणि त ही मख़लूक जूं सिफ़तूं आहिनि। ख़ालिक़ मख़लूक जी सिफ़तुनि खां बालातर आहे ऐं रब ताला हर ऐब खां पाक आहे। ॿिए सां उन्हनि मुजस्मीन ते रद्द थियो। इस्म जी माना आहे नालो या नाले वारी ज़ात। रब तबारक व तआला जी बरकत वारी ज़ात आहे, उन सां क़ुर शरीफ़ खे शुरू थो कजे, जंहिंजी सिफ़त रहमत। रहमत रब तबारक व तआला जी काइनात जे हर जुज़े ते आम पहुतल आहे। जुदा ॻाल्हि आहे त को उन रहमत खे महसूसु करे, को महसूसु न करे। रब ताला काफ़िरनि ते ऐं मोमिननि ते ॿाझ करण वारो आहे। रहमान जे लफ़्ज़ जी माना इहा, जंहिंखे बि वजूद जी दौलत मिली अलाह ताला जे रहमत सां मिली आहे। रहमान जे लफ़्ज़ जो असर ऐं उनजी माना इहा त को तस्लीम करे या न करे, मगर अलाह जी रहमत में भाईवार थियो। रहीम जो मतिलबु रब ताला जी महिरबानी अहसान आख़िरत में फर्म बरदारनि ते ॿाझ करण सां रहमत तालुक़ रखे, उनखे रहीम जे माना सां ज़ाहिर कयो वियो। बिस्मिल्लाह रहमान रहीम, इहो लफ़्ज़ सारो जुमिलो मुतअल्लिक़ थिए थो कंहिं मुक़दर सां, जो उहो मुक़दर शुरूआत जे लफ़्ज़ या कंहिं ॿिए इन मादे मां सीरे सां तालुक़ रखे थो। अशरव नशरव, मूं शुरू थो करियां, असीं शुरू था करियूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम, अलाह जे नाले सां जो ॿाझारो महिरबान आहे। बे जो तालुक़ उन अशरव सां आहे या नशरव सां, या शुरू जे करे मज़दर वठिजे, उन मज़दर सां बि तालुक़ थिए। शुरूआत आहे अलाह जे नाले सां जो ॿाझारो महिरबान। ॿी बिस्मिल्लाह सूरत नमिल में अचे थी, उहा हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे ख़त जे इब्तिदा में आयल आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम इन्नहु मिन सुलेमान, अहिड़ी तरह शुरूआत आहे। उहा क़ुर पाक जो जुज़ो आहे।
उन ख़त जो जुज़ो आहे। हिते बिस्मिल्लाह रहमान रहीम क़ुर शरीफ़ जो मुतलक़ जुज़ो ऐं मुस्तक़िल आयत आहे, मगर हर सूरत जे मुंड में शुरूआत लाइ नाज़िल थियल आहे। इहा क़ुर शरीफ़ जे सूरत जो जुज़ो न आहे, पर पाण मुस्तक़िल हिकिड़ी आयत आहे। बाक़ी नमिल वारी उहा जुज़ो आहे उन सूरत जो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अलाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सूरत कौसर 3 आयतूं आहिनि। इन्ना आतइनाकल कौसर फसल्लि लिरब्बिक वनहर इन शानिअक हुवल अबतर। 3 आयतूं इहे, हालांकि बिस्मिल्लाह त मुंड में आहे। जेकॾहिं सूरत जो जुज़ो हुजे हा त नबी साईं जन फरमाइनि हा त कौसर सूरत में 4 आयतूं आहिनि। सम्झ में आयो? त इहा बिस्मिल्लाह कौसर सूरत जो जुज़ो न आहे, सिर्फ़ु शुरूआत जे लाइ आंदल आहे, न त इनखे बि सूरत जो जुज़ो चइजे हा। फरमायो अथनि त सूरत मुल्क 30 आयतूं आहिनि, तबार सूरत 30 आयतूं, बिस्मिल्लाह सां गॾु 31 थियनि। हितां सम्झ में आयो त बिस्मिल्लाह शरीफ़ जंहिं बि आया सूरत में अचे थी उनजो मुंड ऐं शुरूआत आहे, उनजो जुज़ो न आहे, न त अदद में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घणी ॿुधाइनि आहे। एतिरो क़दुरु सुबूत में काफ़ी आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुलफ़ाए राशिदीन पंहिंजे ख़िलाफ़त जे दौर में क़िरात फ़ातिहा जॾहिं पढ़ंदा हुआ निमाज़ जे अंदरि, त बिस्मिल्लाह खां सवाइ उहा ॿुधण में ईंदी हुई। अलहम्द शरीफ़ सां क़िरात खे शुरू कंदा हुआ। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी क़िरात अलहम्द सां शुरू थींदी हुई। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु, सैयदना उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु, हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला अन्हु, हज़रत अली करमल्लाहु वजहहु, इन खां सवाइ ॿिया सहाबा किराम केतिरा अलहम्द सां शुरू कंदा हुआ। मालिक, इमाम मालिक जी रिवायत आहे, मुअत्ता इमाम मालिक में हुमैद तवील खां रिवायत थो करे, अनस बिन मालिक खां चई कुंत वरा अबी बकर, मां अबू बकर सिद्दीक़ जे पुठियां हुयुसि, व उमर व उस्मान। हज़रत अनस थो चए त मां अबू बकर सिद्दीक़ जे पुठियां नमाज़ पढ़ी, उमर फारूक उस्मान रज़ी अलाह ताला अन्हु जे पुठियां। कुल्लुहुम कान ला यक़रउ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जॾहिं निमाज़ खे शुरू कंदा हुआ त बिस्मिल्लाह रहमान रहीम कोन पढ़ंदा, बिस्मिल्लाह होरियां पढ़बी आहे, ॾाढिया न, मतिलबु त ॾाढिया न पढ़ंदा। हज़रत अबू हुरैरा खां रिवायत आहे त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलाह ताला निमाज़ पंहिंजे ऐं बाने जे विच में 2 अधु करे विरहाई आहे। बंदो चवे थो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अलाह चवे थो हमिदनी अब्दी, बाने मुंहिंजी तारीफ़ कई। वरी बानो चवे थो अर्रहमान रहीम, रब ताला फरमाए थो असना अलैहि अब्दी, बाने मुंहिंजी सना कई। ऐं जॾहिं वरी चवे थो मालिक यौमिद्दीन, अलाह ताला फरमाए थो मजदनी अब्दी, बाने मुंहिंजी तमजीद कई, मुंहिंजी इज़त कई। जॾहिं इहा कना ॿुधो, इहा कनस्तईन पढ़े थो, अलाह ताला फरमाए थो इहा बाने ऐं मुंहिंजे विच में गॾियल आहे, माना तुंहिंजी ई इबादत करियूं था, तोखां ई मदद वठूं। माबूद अलाह, मुस्तान अलाह, मदद वठंदड़ बानो, इबादत कंदड़ बानो, गॾियल थी पियो मूंखे। पोइ रब ताला फरमाए थो भले अबदी मां साल, बाने जेकी घुरियो सो ॾिनुमि, जंहिंमें मदद घुरियईं उहा बि ॾिनमि, इबादत चयईं उहा बि क़बूल कयमि। पोइ जॾहिं बानो इहदिना सिरातल मुस्तक़ीम चवे थो, सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन, इहे सभु बाने जे लाइ, माना अलाह असांखे सिधो रस्तो ॾे, सिधो रस्तो उन्हनि जो जिन ते तूं नेमत कई, उन्हनि वारो न जिन ते ग़ज़ब कयल आहे या गुमराह आहिनि। अलाह ताला फरमाए थो इहे बि तुंहिंजा 3 साल क़बूल थिया, इहे ख़ासि तुंहिंजे लाइ। त 3 आयतूं अॻ में ऐं 3 साल आयतूं बाद, विच में इहे 7 आयतूं थियूं। सबब मसानी माना 7 आयत। इहा कनाबुद खां अॻ में 3 सुवाल अलाह ताला जे लाइ थिया।
इहा क नाबुद खां 3 सुवाल पोइ इहे बाने जे लाइ थिया। इहा हदीस शरीफ़ साफ़ ॿुधाए थी त बिस्मिल्लाह अॻु में जुदा आयत आहे ऐं फातिहा जो हिसो न आहे। हितां मालूम थियो त सूरत फातिहा में जुदा मुस्तक़िल 7 आयतूं आहिनि, जीअं इहा क नाबुद व इहा क नस्तईन खां 3 जुमिला अॻे 3 जुमिला पोइ थिया। बाक़ी बिस्मिल्लाह रहमान रहीम अवल में आहे ऐं आमीन पछाड़ी में आहे। मतिलबु हीउ आहे आमीन जो त जेको कमु अलाह जे नाले सां शुरू थियो उनखे अलाह ताला वटि क़बूलियत जो दर्जो हासिल थियो। आमीन जी माना इहो। हीउ हुयो बिस्मिल्लाह जे वजूद मुतालिक़ बहस त आया इहा फातिहा जो जुज़ो आहे या मुस्तक़िल आयत क़ुर शरीफ़ जी शुरूआत लाइ नाज़िल थियल आहे। तंहिंजा मुख़्तसर दलाइल क़ुर शरीफ़ में अलाह ताला जे नाले सां हर कमु शुरू करण लाइ हिदायत मिले थी ऐं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि अहिड़ी तरह सां रब तबारक व तआला जे नाले जे मामले में ॿुधायो आहे कुल अमरिन ज़ी बालिन लम युब्दा फी बिहम्दिल्लाह कुल अमरिन ज़ी बालिन लम युब्दा फी बिस्मिल्लाह फहु अक़तर फहु अबतर इन क़िस्म जा लफ़्ज़ अचनि था। हीअ हुई तहक़ीक़ बिस्मिल्लाह शरीफ़ जे लाइ। इन खां बाद फातिहा सूरत उन जे मुतलिक़ बहस आहे। रब ताला इस्लाम अहिड़ो मज़हब मोकिलियो जंहिंमें इहा हिदायत इंसान जी ज़िंदगीअ खे हर तरफ़ खां फेराए पंहिंजे ख़ालिक़ हक़ीक़ी ॾांहुं मोड़े सिधो थी करे। अलाह जे नाले सां शुरूआत एॾो वॾो मसइलो आहे। अमल तमामु थोरो ई हुजे मगर उन खे पंहिंजे मालिक जे नाले सां शुरूआत कजे थी, वफ़ादारी जो वॾो सबूत आहे। हितां मोमिन ऐं काफ़िर जो पतो पवे थो, शुक्रगुज़ार ऐं बेशुक्र जी ख़बर पवे थी। माण्हू गिरह खाए थो, उनजे तयारु थियण ताईं ऐं ठहण ताईं सारी काइनात पंहिंजे मालिक जे हुकुम सां जुरपर थी करे। हवा, बाहि, पाणी, मिटी वक़्त ते सभु पंहिंजा असर ऐं जोहर ॾेखारनि था। सिज, चंड ऐं सितारा रोशनीअ जूं लाटूं मोकिले ख़िदमत कनि था ऐं रब तबारक व तआला जेके बि शयूं पैदा कयूं उहे सभु अलाह ताला जी मख़लूक आहिनि। काठ, लोह सभु शयूं कारीगर उन्हनि ते पंहिंजा फ़नी मुज़ाहिरा कनि। अहिड़ी तरह जीत जरासी मसलनि ऐं उभड़नि लाइ ताक़तूं मेड़े गॾु करे अची उहे बि ख़िदमत कनि। इहो सभु परवरदिगार हक़ीक़ीअ जो हुकुम ऐं उनजी निगाह आहे। तंहिं करे इन्हनि सभिनी कमनि में शुरूआत जे वक़्तु अलाह जो नालो वठणु लाज़िम ऐं उन्हनि सभिनी एतिरनि रहमतुनि जो इक़रार बिस्मिल्लाह चवण सां हासिलु थिए थो। बिस्मिल्लाह जो अख़र एॾो वॾो आहे। मतिलबु त बिस्मिल्लाह जी बरकत सां दुनिया जा सभु कम शुरू कयल इंसानी माशी ज़रूरतूं अलाह जी इबादत में दाख़िल थियनि थियूं। करे थो माण्हू कम पंहिंजे नफ़्स जे लाइ, खाधे पीते लाइ, ॿियूं महिनतूं अलाह जे नाले सां जॾहिं उन कम खे शुरू कयईं त इबादत में अची वियो। इंसान पंहिंजे क़ौल सां इहा शाहिदी थो ॾे त बेशक इन्हनि सभिनी शयुनि खां फ़ाइदो वठणु ईअं त मुंहिंजे ताक़त खां ॿाहिरि हुयो, पर रब तबारक व तआला जे नाले जी बरकत सां हाणे मूंखे आसानी थी पई। एतिराफ़ ऐं इहो इक़रार आहे। दीन इस्लाम जे मुख़्तसिर तालीम सां इंसान पंहिंजे मालिक हक़ीक़ीअ जे मार्फत खे अहिड़ो जल्द पहुची थो वञे
तंहिं करे बाने खे हर नेमत वक़्तु शुक्र बि करणु घुरिजे। हीअ सभु बिस्मिल्लाह जे मुतालिक़ ॻाल्हियूं हुयूं। सूरत फातिहा मके में नाज़िल थी आहे। हिन में 7 आयतूं आहिनि जिन जे मुतालिक़ तहक़ीक़ कई वई। इहा सूरत मके में नाज़िल थी आहे। हिन सूरत जा ॿिया बि केतिरा ई नाला आहिनि। हिकिड़ो नालो फातिहा अथसि। फतह चइबो आहे खोलण या शुरू करण खे। हिन सां क़ुर मजीद जी शुरूआत थी, तंहिं करे थी फातिहा। ॿियो नालो अथसि कंज़। सूरत फातिहा जो नालो आहे कंज़। कंज़ चइबो आहे खाण खे, सोन ऐं चांदीअ जी खाण या को खज़ानो। हे इल्म जे लिहाज़ खां फातिहा सूरत हिकिड़ो खज़ानो आहे इल्म जो। हिन में अॻियनि पोयनि जा अहवाल अची था वञनि। सारे क़ुर पाक जो ख़ुलासो हिन सूरत फातिहा में आहे। इन लिहाज़ खां हीअ खाण चइबी, खज़ानो चइबो, अणखुट। क़ुर पाक सारो अणखुट फैज़ रखंदड़ आहे। फातिहा सूरत क़ुर जे सभिनी मज़मूननि ते शामिल आहे। रब ताला जी हिकिड़ाई, रब ताला जी रहमत, रब ताला जा फ़ैसिला, रब ताला जी इबादत, अलाह खां मदद, रब जे तरफ़ां हिदायत, गुमराही खां बचाव, गुमराहनि जूं सज़ाऊं। क़ुर पाक में इन क़िस्म जा मज़मून आहिनि। फातिहा में इहे सभु अची था वञनि। टियों नालो हिन जो उमुल क़ुर आहे। क़ुर जे मज़मूननि जो मर्कज़। अरबी में चइबो आहे अहिड़ी शइ खे जेका मर्कज़ हुजे, जंहिंमें जामियत हुजे। रास दिमाग़ में ॼाल खे चइबो आहे। मर्कज़ खे कोठबो आहे। फ़ौज जे झंडे खे बि चवंदा आहिनि, छो त लश्कर उन ते गॾु थींदो आहे। उमुल क़ुर मके मुकरम जो नालो आहे। खानो काबो, हज, बैतुल्लाह जो उन्हनि ते माण्हू अची गॾिजनि था, जीअं मर्कज़ ते माण्हू गॾु आहिनि। माउ खे चइबो आहे जो ॿारनि जो उन ते आर हूंदो आहे, सभई ॿार उन सां चिंबड़ियल हूंदा आहिनि। मर्कज़ हूंदी आहे ॿारनि जो माउ, तंहिं करे चइबो आहे हुनखे। क़ुर शरीफ़ जो असास, बुनियाद हिन सूरत सां शुरू थियो। क़ुर अज़ीम बि हिन जो नालो आहे। हिन सूरत खे क़ुर अज़ीम बि चइजे थो। ऐं अलाह ताला फरमायो आहे तैनाक सभु मिनल मसानी वल क़ुर अज़ीम। असां तोखे 7 आयतूं ॾिनियूं आहिनि दोहरायल। माना निमाज़ में 1 बि पढ़िबियूं आहिनि, 2 बि पढ़िबियूं आहिनि। हिकिड़ी माना ॿी सभु मसानी जी माना हीअ आहे त 2 दफ़ा हीअ सूरत नाज़िल थी आहे। मके मुकरम में नाज़िल थी, मदीने मुनव्वर में नाज़िल थी, तंहिं करे मसानी माना 2 दफ़ा आयल। ऐं क़ुर अज़ीम बि हिनखे कोठियो वियो। चोथों लक़ब हिन जो आहे शिफ़ा। हिन सां जिस्म खे, रूह खे मर्ज़नि जिस्मानी ऐं रूहानी खां शफ़ा हासिल थींदी आहे। रब तबारक व तआला हिन फातिहा में वॾी शफ़ा रखी। माण्हू फातिहा सूरत पढ़ी पंहिंजे जिस्म ते हथनि खे दम करे, हथ घुमाए, इन में मर्ज़नि खां शफ़ा हासिल थींदी आहे। केतिरा अहिड़ा वाक़ियात अचनि था फातिहा जे पढ़ण खां बाद शफ़ा जा। हज़रत अबू सईद ख़ुदरी रिवायत थो करे, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा केतिरा सहाबी सफ़र में हुआ, कंहिं अरब कबीले में वञी सहड़िया। उते हिननि पंहिंजी महिमानी घुरी, जीअं मुसाफ़िर महिमानी घुरंदा आहिनि। उन्हनि कोन ॾिनो कुझु बि, इनकार कयो। ओचितो उन्हनि जे अमीर सरदार खे को विछूअ जो लंघु लॻो। हीला घणा हलायूं, आराम न पियो आयो, विछूअ जे लंघ जी ख़बर आहे। किन चयो मुसाफ़िरनि खां पुछो मतां उन्हनि वटि को हीलो हुजे। को आयो हिकिड़ो पुछणु, साहिबी सगोरे चयो त मां हिन जो इलाजु कंदुसि। असां तव्हां मानी घुरी, तव्हां न ॾिनी, हींअर एवज़ सां असां इहो कमु कंदासीं। महिमान हुजो हा त पोइ ख़िदमत करे मां दम कंदुसि, सूर छॾे वेंदो, ॿकरियुनि जो असांखे हेतिरो घणो ॾियणो पवंदो।
पोइ हुन में इहा ॻाल्हि क़बूल कई। पोइ साहिबी सॻोरो वियो, फातिहा सूरत पढ़ी हुन ते दम कीअं सूर लही वियो। पोइ वलर वठी हेॾे आया, पाण वटि अची झलियऊं। साहिब में तकवा ऐं तहारत एॾी हुई जो अहिड़ा बुखिया अहिड़ा तकलीफ़ वारा बि हुया, पर खीर चुको बि ॾुही न पीतऊं। चयूं हे असां वरितो आहे क़ुर पाक जे वज़ीफ़े करण जे एवज़ में, तंहिं करे इन मथां नफ़ो कोन वठिबो। आया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयोसीं असां फलाणे कबीले में वियासीं, उन्हनि असांखे महिमानी न कई, हमराह दंगिजी पियो, पोइ शर्त सां त बाबा हेतिरो ॾींदव त पोइ असां दम कंदासीं। पोइ उहो असां कमु कयो, हुननि खे फ़ाइदो थिए, धड़ बकिरनि जो आंदो आहे, असां फ़ाइदो नथा वठूं, जाइज़ हुजे त सही रखूं, न त मोटाए ॾियूं। फरमायो खिली हुननि खे त मुंहिंजो बि हिन में हिसो कयो। साहिब ख़ुशि थिया। मतिलबु जो हीउ आहे त क़ुर पाक मथां हिकिड़ा फ़ाइदा असांजा जिस्मानी आहिनि, ॿिया आहिनि रूहानी फ़ाइदा। क़ुर पाक आख़िरत जे छोटकारे जे लाइ वॾी मुहिम थो रखे। दुनिया जे नफ़े लाइ बि क़ुर पाक में शफ़ाअत रखियलु आहे ऐं फ़ाइदो रखियलु आहे। पोइ जिस्मानी नफ़न हासिल करण लाइ जेकॾहिं को माण्हू मुआवज़ो वठे, इलाज तौरु उनखे इस्तेमालु करे माण्हू खे फ़ाइदो थिए, इहो दवा जे तौर ते आहे, दवा जो एवज़ वठिबो आहे। क़ुर शरीफ़ जे रूहानी फैज़ या तालीम क़ुर जे लाइ आख़िरत जे नफ़े लाइ जेकॾहिं क़ुर पाक कंहिंखे ॾियणो आहे पोइ उनजो एवज़ न वठिबो। हज़रत उमर फारूक रज़ी अलाह ताला अन्हु हिकिड़े शख़्स खे क़ुर शरीफ़ पढ़ायो, उन शागिर्द हज़रत खे हिकिड़ी कमान ॾियण जो इरादो कयो। हिन हज़ूर साईं खां पुछियो, साईं मूंखे फलाणो शागिर्द कमान ॾिए थो जेका जंग में कमी ईंदी आहे, तीर कमान। फरमायो त अजुर ज़ायो करिणो हुजे त पोइ कमान वठ, शागिर्दीअ जे सिले में थो ॾिए, तंहिं करे ऐं क़ुर पाक हुनखे थो सेखारियो आहे आख़िरत जे नफ़े लाइ। हितां सम्झ में आयो त रूहानी नफ़े लाइ क़ुर पाक खे इस्तेमालु करणु ऐं उनजो एवज़ वठणु जाइज़ कोन्हे। हिते इहो फ़ाइदो जेको विछूअ जे ॾंग खां थियो हो, सो जिस्मानी फ़ाइदो हो, तंहिं करे इहो एवज़ वठणु साहिब खे जाइज़ थियो। ॿिया रूहानी नफ़ा बि हिन सां थींदा आहिनि। हसद वेंदो आहे क़ुर पाक जे फातिहा पढ़ण सां, हिर्स वेंदो आहे, खूंड तकबुर वेंदो आहे, माण्हूअ जे जिस्म में ज़हन में मर्तबे जी तलब रखियलु हूंदी आहे त मूंखे इज़तूं माणिया दुनिया जूं, सोन जी तलब हूंदी आहे। फातिहा जे वज़ीफ़े पढ़ण सां अहिड़ा गंदा ख़्याल इंसान जे ज़हन मां निकिरंदा आहिनि। सुबुह जे सुनत ऐं फ़र्ज़ जे विच में जेकॾहिं को शख़्स 41 दफ़ा फातिहा पढ़े त जिस्मानी ऐं रूहानी मर्ज़नि खां निजात मिले। हीउ फातिहा जो शरफ़ ऐं बयानु हुयो ऐं हिन जे लाइ काफ़िया जो लक़ब बि अचे थो। काफ़िया माना किफ़ायत कंदड़, काफ़िया जी माना आहे किफ़ायत कंदड़। हीअ जेका फातिहा आहे त वॾी किफ़ायत कंदड़ बि आहे, जो माण्हू जॾहिं इहा फातिहा पढ़े थो, इमाम त सभिनी खे किफ़ायत करे थी वञे। 2 माण्हू हुजनि, 5, 15 हुजनि, 5000 माण्हू हुजनि, इमाम जेकॾहिं फातिहा पढ़े त सभिनी जे लाइ किफ़ायत करे। तंहिं करे अल काफ़िया बि हिन जो लक़ब आहे। काफ़िया माना किफ़ायत करण वारी, जो क़िराअत ख़ल्फ़ल इमाम पढ़ण जी जो मसइलो इन सां हल थिए थो। हदीस पाक में अहिड़ियूं रिवायतूं अचनि थियूं जिन मथां साबित थिए थो त इमाम जे पुठियां पढ़णु घुरिजे, पर तहक़ीक़ खां बाद इहा ॻाल्हि साबित थी आहे त इहो सारो मसइलो तालीम जे लाइ हुयो। जिन माण्हुनि खे फातिहा शरीफ़ न ईंदी हुई, क़ुर शरीफ़ जी तालीम माण्हू नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आम तरह क़िराअत मां वठंदा हुआ, क़ुर ॿुधंदा हुआ, उतां क़ुर सिखंदा हुआ।
आहिस्ते आहिस्ते क़ुर ॿुधंदा विया, सिखंदा विया। नबी साईं जन बि सारो क़ुर शरीफ़ ईअं निमाज़ुनि में पढ़ी ॿुधायूं, ईअं पढ़ी ॿुधायूं। अहिड़ी तरह सां थियो मामिलो इहो। बहरहाल हिन सूरत जो नालो काफ़िया बि आहे, माना किफ़ायत कंदड़। उनजो बहस पंहिंजी जाइ ते इनशा अल्लाह ईंदो। अल्हम्दुलिल्लाह जे लफ़्ज़ जी माना आहे सभु तारीफ़ ख़ासि ख़ुदा जे लाइ। इहो हिकिड़ो अहिड़ो जुमिलो आहे जंहिंसां रब जे तारीफ़ जी ख़बर थी पवे, ऐं उहा तारीफ़ अलाह जी जेका सारी मौजूदात में आहे सा रुॻो अलाह जे लाइ। किथे बि का सुठी शइ ॾिसबी चइबो त अलाह जी तारीफ़, किथे का ख़ूबी ॾिसबी जेका तारीफ़ जोगी हूंदी चइबो त इहा अलाह जी तारीफ़, पंहिंजो कमाल ज़ाहिर कयो आहे। हक़ीक़त में उन ज़ात पाक जो इहो कमाल आहे जंहिं पंहिंजे मख़लूक़ात खे अहिड़नि सिफ़तुनि सां सींगारे छॾियो। तंहिं करे ज़ाती तौरु या अहिड़े अता कयल कमालात जे वास्ते सां वरी बि रब तारीफ़ जे लाइक़ु चइबो, इहा तारीफ़ ॿिए जी न आहे। पोइ इन हंध में तारीफ़ कंदड़ अलाह तबारक व तआला जी का नई कमालात आहिनि, उन्हनि तारीफ़नि जो बयान ख़बर आहे। अलाह तबारक व तआला जी तारीफ़ में हर हमद कंदड़ इहा ख़बर थो ॿुधाए त रब जी ज़ात हक़ीक़त में महमूद ऐं असुल खां वठी साराहियल आहे। बसि मां रुॻो चवां थो अल्हम्दुलिल्लाह अलाह जी तारीफ़, इहो मतिलबु आहे। बाक़ी ॿी का नई तारीफ़ ख़ुदा जी पैदा कजे पंहिंजे तरफ़ां, ईअं कोन्हे। मख़लूक ख़ालिक जे औसाफ़ खे छा पैदा करे, इहो त मुश्किल आहे। माना रुॻो रब जे तारीफ़नि जो इक़रार, इहा अलाह जी तारीफ़ आहे। अलाह जूं नेमतूं तमामु घणियूं आहिनि, ॻणे नथियूं सघजनि। वइन त उर्दू नेमत अलाह ला तुसूहा, अलाह जी नेमतुनि खे केरु ॻणे सघंदो। उन्हनि सभिनी नेमतुनि मां बे इंतिहा नेमत, अणखुट नेमत, समुंडनि खां मथे नेमत वजूद क़ुर पाक जो आहे, जेको अलाह ताला असांखे ॾिनो, जंहिंसां इंसान ज़ात जी इंतिहाई तरक़ीअ जो तालुक। इंसान खे रब ताला अणखुट हयाती ॾिनी आहे, ॿियूं सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं। आसमान वेड़जी वेंदा, समावात मतवियात बि यमीनी, आसमान बि वेड़जी हिकिड़े पासे ॾेलिया वेंदा। यौम तुबद्दलुल अर्ज़ु ग़ैरुल अर्ज़, इहा ज़मीन बि बदिलाई वेंदी, इहा बि न रहंदी। पोइ इंसान खे अहिड़ो वजूद मिलंदो आख़िरत जो जेको दाइमी ऐं हमेशह जो हूंदो। इहो सिलसिलो नेमतुनि जो जारी थी वियो। ॿियो ज़ाहिर में केतिरियूं जिस्मानी नेमतूं ऐं रूहानी बरकतूं रब ताला जे तरफ़ां सिधियूं या अणसिधी तरह सां अलाह जे तरफ़ां आहिनि। अखियूं रब पैदा कयूं, उन्हनि में नूर नज़र जो भरियईं ऐं बसीर जी तजली सां उन खे रोशन कयईं। कन ॾिनई, उन्हनि में ॿुधण जी ताक़त रखियईं। इहो संदसि सिफ़त समीअ जो फैज़ आहे। रब ताला ज़ुबान ॾिनी, ॻाल्हाए थी, इहो कलीम जे तजलीअ जो कमाल आहे। दिमाग़ आहे, सम्झ भरी अथसि, इहो संदसि अलीम जे सिफ़त जो तासीर आहे। बदन वजूद सघ उन में, इहो संदसि क़दीर जो कमाल आहे। क़दीर रब जी सिफ़त। जिस्म में हयाती आहे, हईअ जे तजली जो असर। अलाह ताला तो फरमाए अय्यमा तदू फलहुल अस्माउल हुस्ना, रब तबारक व तआला जा नाला जहिड़ा बि वठंदो सुहिणा नाला। मतिलबु त जहिड़ियूं बि सिफ़तूं चइजनि ऐं उहे नाला वठजनि, बरकत वारा सुहिणा नाला, जंहिंजो फैज़ हर वक़्तु काइनात ते इंसाननि जे मथां ख़ासि तरह बरतिजी रहियो आहे। अलाह ताला जूं महिरबानियूं हमेशह
बाननि ते आहिनि ई आहिनि। उन रहम ऐं करम ऐं संदसि इनायतुनि मां जेकॾहिं कंहिं बि तरफ़ खां हिजाब अची वञे त बानो कोरे जो कोरो थी वञे, बेकार थी वञे। तंहिं करे उम्दे में उम्दियूं तारीफ़ूं जेकॾहिं कंहिंजियूं बि दुनिया में किथे बि को थियनि से सभु फिरी गिरी अलाह जे लाइ आहिनि, छाकाणि त उहो काइनात में वजूद ऐं सिफ़ात जे कमाल जो सरचश्मो आहे। नेमतूं उतां फुटी वजूद जे हर क़िस्म जे मौजूदात ते उन ज़ात बाबरकात खां अची पहुची तासीर थियूं कनि। अलाह ताला पंहिंजे पहिरीं सिफ़त रब्बुल आलमीन ॿुधाई आहे। रब जे सिफ़त जो असरु इहो आहे त हर शइ खे तमामु अदना हालत खां खणी मथे आला दर्जे ते पहुचाइजे। तंहिं करे इहो लफ़्ज़ ख़ासि रब जो लफ़्ज़ ॿिए खे न चइबो। मख़लूकात सारी पाण मुहताज आहे, ॿिए खे कमाल ताईं उहा मख़लूक कीअं पहुचाईंदी? अलाह ई आहे जो हर शइ खे हद ते पहुचाए। पाणी जे कतरे मझां इंसान बणाए, ॿिज जे दाणे मझां सलाह फुटाए, वण पैदा करे ऐं फल जे हद ते पहुचाए। इहा इंसान जी ताक़त किथे आहे? रब जे फज़ल जो इहो शाहकार आहे। रब माना पालींदड़, उहो जहाननि जो परवरदिगार आहे। हे आहे रब्बुल आलमीन। आलमीन आलम चइबो मां सिवला, अलाह खां सवा। हर शइ इंसान खां सवाइ ॿिया बि केतिरा आलम आहिनि जेके जुदा जुदा क़िस्म रखनि था। हैवाननि जो जहान जुदा, वण नबातात इहे तंहिंखां सवाइ जबल, ज़मीनूं, ककर, विजूं, रोशनायूं, इहे सभु फिज़ा में, सिज, चंड, सितारा, मलाइक आसमाननि में ऐं ॿिया हिन जेको कहकशान पटो आहे, इन में केतिरी मख़लूक जेके असांजे इल्म में न आहिनि मौजूदु। मतिलबु त लखे करोड़े मख़लूकात जा जेके बि क़िस्म आहिनि सभिनी जो पालींदड़ अलाह। तंहिं करे थियो रब्बुल आलमीन, सभिनी जहाननि जो पालींदड़ अलाह। हज़रत अबू सईद ख़ुदरी खां रिवायत आहे मख़लूकात 40,000 क़िस्म आहे। 40,000 क़िस्म, इहे थिया आलम सभई। फ़खुर राज़ी थो चवे हर मख़लूक जी पालना संदसि घुर्ज आर थिए थी, जेका हर आलम जे रहाकुनि खे संदन तबियत मुताबिक़ आहे। जहिड़ो जंहिं जहान जो जहिड़े हाल में रहे थो उते रब उन्हनि खे पाले थो। जेका बि मख़लूक आहे 40,000 मख़लूकात में वरी हर हिक जा केतिरा फ़र्द, हर हिक जूं घुर्जूं, उन जूं सिफ़तूं, उन जूं हाजतूं, उन जूं हालतूं, उन्हनि सभिनी खे वक़्त ते हिकु जहिड़ो पालींदड़, परवरिश कंदड़, इहो सभु रब जो कमाल आहे। इहो ॼण दलील थी पियो। अल्हम्दुलिल्लाह जो असां चयोसीं त इहा थी पई दावा, अलहम्दु मुब्तदा, लिल्लाह इहा थी पई ख़बर। ऐं जेको बि जुमिलो हूंदो आहे उहो दावा जी हैसियत रखंदो आहे। रब्बुल आलमीन पुठियां जेको असां जुमिलो पढ़ियोसीं ॿियो, जहाननि जो पालींदड़, इहो ॼण शाहिद ऐं दलील आहे त जॾहिं जहाननि जो पालींदड़ आहे त तारीफ़ उनजी कजे न। इहो दलील थी पियो। सिफ़तूं आहिनि 3, हिकु रब, ॿियो रहमान, टियों रहीम। अहिड़ीअ तारीफ़ जे लाइक़ु इहो ई अलाह आहे। इहो सभु संदसि रहमत जे करे आहे। रब जे लफ़्ज़ जी माना, रब जो इश्तिक़ाक़, इहो सीगो सिफ़ाती आहे, सिफ़त मशहब जो सीगो आहे। रबुन रा बेबुन हुयो, कसरत इस्तेमाल में अल्फ़ इन जो हज़फ थियो।
ॿिए खे ॿिए में इदगाम कयो, रबुन थियो। पालण जी माना में पालना, पालणो। रुबूबियत माना कंहिंखे पालण, जिस्मानी तरह पालण या रूहानी तरह पालण, सभु हिन में अची वियो। अहिड़ी तरह नुबूवत में ॿ क़िस्म आहे, हिकिड़ी रुबूबियत ॿी नुबूवत। हिकिड़ी क़ौमी नबूवत जेका कंहिं क़ौम जे तरबियत लाइ हुजे, जीअं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अरब क़ौम में नबी थी आया, इन क़ौम खे सम्झ ॾिनऊं, ॻाल्हियूं सम्झायूं, हिदायत वारी थी पई। ऐं ॿी आहे बैनुल अक़वामी, सभिनी क़ौमुनि जे लाइ हिदायत जो पैगाम ऐं नुबूवत। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते पहिरीं इक़रा जूं सूरतूं नाज़िल थी हुयूं। इक़रा बिस्म रब्बिकल लज़ी ख़लक़, ख़लक़ल इंसान मिन अलक़, इक़रा रब्बुकल अकरमुल लज़ी अल्लम बिल क़लम व अल्लमल इंसान मा लम यअलम। उते रब जो लफ़्ज़ आयो आहे, उते आहे रब, इक़रा बिस्म रब्बिक, तूं पंहिंजे रब जो नालो पढ़ो। ख़िताब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शख़्स खे आहे, यानी ए मुहम्मद तूं पंहिंजे परवरदिगार जो नालो पढ़ी ॿुधाए। शख़्स जो तालुक़ पंहिंजी क़ौम सां हूंदो आहे। मालूम थियो त खेसि अलाह जो पैगाम पंहिंजे क़ौम खे पहुचाइणो आहे ऐं इहो पढ़ी पंहिंजी क़ौम खे ॿुधाए। नबी साईं जन 13 साल मके में रही अरबनि खे दीन जी तालीम ॾिनी। पोइ जॾहिं हिजरत करे मदीने मुनवर आया, उते ॿियूं क़ौमूं बि अची निकितियूं। पोइ फातिहा सूरत वरी ॿीहर नाज़िल थी मदीने मुनवर में। ऐं अलाह ताला फरमायो वलक़द आतैनाक सबअ मिनल मसानी वल क़ुरानिल अज़ीम, तहक़ीक़ असां इहे 7 आयतूं 2 दफ़ा नाज़िल कयूं आहिनि तोते। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नुबूवत हाणे हिते ॿीहर बैनुल अक़वामी थी पई, माना सभिनी क़ौमुनि जे लाइ सरदार ऐं नबी थिया। जीअं अलाह ताला रब्बुल आलमीन, तीअं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन थिया रहमतुल लिल आलमीन, जहाननि जे रहमत लाइ। अलाह ताला फरमाए थो वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास जमीआ, असां तोखे माण्हुनि जे लाइ सभिनी जे लाइ मोकिलियो आहे। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, अलाह रब्बुल आलमीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी इंसाननि जो रसूल, सर इंसान ज़ात जे लाइ, काइनात जे लाइ रहमत, यानी बैनुल अक़वामी हाणे नुबूवत थी पई। इहा आहे रब्बुल आलमीन जी माना। रहमान रहीम, अलाह ताला जी ज़ात अरहमुर राहिमीन आहे। उहो सभिनी ते रहम कंदड़ आहे, सभिनी खां वधीक रहम वारो आहे। संदसि रहमत में ॿिए खे तकलीफ़ कान ईंदी। उहो पंहिंजे ॿाननि लाइ पीउ माउ खां बि वधीक महिरबान आहे। वालदैन जे रहमत में कॾहिं सख़्ती हूंदी आहे, झिणक हूंदी आहे, सज़ा हूंदी आहे। माउ महिरबान हुजण सां गॾु ॿार खे रुहारींदी बि आहे, पर उनजी का ॿी तकलीफ़ सही न सघंदी आहे। को मारेसि, को विढ़ेसि। अहिड़ीअ तरह सां उन ॿार खे जेकॾहिं उन तकलीफ़ में का मुस्तक़बिल में इज़त ऐं तरक़ी मिले त उहा बि माउ फ़िलहाल न सही सघंदी आहे त मुंहिंजे बचे खे तकलीफ़ न अचे। तंहिं करे केतिरा ॿार, केतिरियूं उन्हनि जूं तालीमूं माउनि जे प्यार करे रहिजी वेंदियूं आहिनि, जो उन ॿार खे ॿाहिरि न कढी सघिबो आहे। इहो आहे तदबीर जो नुक़सानु। अलाह जी रहमत आम आहे, पर माउ जी शकिल में जेका रहमत आई, उन माउ जे करे उन नक़मत ऐं ईज़ा ऐं तकलीफ़ ते माउ जी रहमत ग़ालिब आहे। माना उन ॿार खे, ॿार जे मथां न सहणु तकलीफ़ जो। ऐं पीउ जी बि ॿार सां पंहिंजे सां मुहबत हूंदी आहे, पर उहो हुनजे तरक़ी लाइ कोशिशि कंदो आहे। पोइ ॿार खे उन में तकलीफ़ पहुचे त भली पहुचे। मालूम थियो त पीउ जी रहमत
जे मथां तकलीफ़ ग़ालिब आहे, रहमत हेठि आहे, तकलीफ़ भली अचे त अचे। ऐं माउ जे रहमत में तकलीफ़ मग़लूब आहे, रहमत ग़ालिब आहे। बहरहाल ॿिन्ही जे रहमत में ग़ालिब जा मग़लूब तकलीफ़ ज़रूरु ॿार खे जे लाइ आहे, पर रब तबारक व ताला अहिड़ो अरहम राहिमीन आहे जंहिंजी रहमत इन नक़मत ऐं तकलीफ़ खां साफ़ आहे। अलाह ताला अहिड़ो बाज़ारो महिरबानी आहे जो ॿारनि जे तकलीफ़ जो को इरादो ई कोन कयो थिए। उहो थियो अरहम राहिमीन। हमेशह बाने जे लाइ ॿिन्ही जहाननि जे तरक़ीअ जो इरादो रब तबारक व ताला कयो आहे। इहा आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मालिक यौमिद्दीन, रहमत जी वुसअत खे ॾिसी बानो मग़रूर न थिए, मतां अलाह जी एॾी बाझ ॾिसी, रहम ॾिसी, कुर्ब ॾिसी ऐं पोइ बेपरवाह थी वञे, अलाह जे हुकुमनि खे न लेखे, बेफ़रमानीअ ते चेर ॿधी बीहे। पोयों हुनखे हिकिड़ी ताक़त जो मुज़ाहिरो थो रब करे ॾेखारे। हिसाब किताब वारे ॾींहुं हुकूमत अलाह जी हूंदी, तंहिं करे इन वॾी हुकूमत जो लिहाज़ करणु बि ज़रूरु थी पियो। ईअं न थिए त बानो उन वॾी हुकूमत जो ख़्यालु ई लाहे छॾे, रहमत जे मुज़ाहिरे में मग़रूर थी पवे ऐं पाण में इंसान ज़ात हिक ॿिए सां बेवाजिबी करे। ईअं न थिए। अदालत ऐं इंसाफ़ खां ॿाहिरि न वञिबो, छो त रब ताला वरी फ़ैसिले जो ॾींहुं बि पाण वटि रखंदो ऐं क़यामत जे ॾींहुं अलाह तबारक व ताला काज़ी थींदो, हर कंहिंखे हक़ ॾियारींदो। उन ॾींहुं रब ताला जी सफ़ा हुकूमत ज़ाहिर थी पवंदी, कंहिंखे इनकार करण जी गुंजाइश न हूंदी। पाण फरमाईंदो लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदिल क़हार, हुकूमत कंहिंजी आहे? अलाह वाहिद क़हार जी आहे। एॾी हुकूमत उन जी हूंदी। को बि इंसान दुनिया जे जहान में को ज़ुल्म ॾिसी, का तकलीफ़ ॾिसी ही ईज़ा दिलि में महसूसु न करे त को मुंहिंजो फ़ैसिलो न थींदो, वॾो आसिरो आहे, तमामु वॾो आसिरो आहे। बानो को बि निधण को कोन्हे। हिसाब किताब जे आसिरे में हिन दुनिया जे जहान में ज़िंदगी गुज़ारण खां हाणे मायूसी न थींदी। ईज़ा ॾे, को तकलीफ़ूं ॾे, को ज़ालिम ज़ुल्म करे, पर माण्हू मज़लूम उहो ईअं चवंदो त हिकिड़ो ॾींहुं ईंदो जंहिं ॾींहुं हिन जा पलव मां वठंदुसि। दुनिया जे जहान में इहो माण्हू पाण खे निधण को न सम्झंदो। मालिक यौमिद्दीन जो असरु इहो आहे। क़यामत जे ॾींहुं अलाह ताला फ़ैसिला कंदो। जेको बि पंहिंजे आसूदगीअ ते नाज़ करे, मौत वक़्तु उहो नाज़ न रहंदो। जेको पंहिंजे कुवत ते नख़रो करे, हुकूमत जो हाकिम पाण खे सम्झे, मिल्कियत, क़ौमियत, बिरादरी सभु शइ इंसान जी हली वेंदी। हिकिड़े रब तबारक व ताला जो हुकुम हूंदो। मालिक यौमिद्दीन जो इहो जुमिलो अलाह जे इंतिहाई हुकूमत खे ज़ाहिर थो करे। रब जी इंतिहाई हुकूमत उन जी थींदी। मतिलब हिकु तरफ़ अलाह जी रहमत, ॿिए तरफ़ रब जो हिसाब किताब। अहिड़े रब मालिक ऐं हाकिम ऐं आदिल जे आॾो झुकणु हाणे बाने जे दिलि में अची वियो। अहिड़े पंहिंजे महिरबानी जे आॾो झुकिजे। इहा कना ॿुधो, इहा कन सही। तंहिं करे पोइ बानो झुकी रब जे पासे ॾे पियो अचे, हाणे बसि तुंहिंजी इबादत कंदासीं, तोखां मदद वठंदासीं, ॿियनि जी असांखे परवाह कान्हे, न ॿियनि जे आॾो झुकणो आहे। जॾहिं तूं एॾो महिरबान आहे, दुनिया आख़िरत में तुंहिंजो असां ते हथु आहे, कंहिं मज़लूम खे मज़लूम न रहणो आहे, कंहिं ज़ालिम खे ज़ालिम थी न गुज़ारणो आहे, त पोइ अहिड़े रब जे आॾो न्याज़ कजे, हुनजे आॾो इबादत कजे, हुनजे आॾो झुकाव कजे। इहा कन ॿुधो, इहा कन सही। इहे जेके मज़मून आहिनि, हिन सूरत जा मज़मून एॾो वॾो मर्तबो रखनि था।
पहिरें माबूद बरहक़ जी तारीफ़ टिनि नालनि सां थी जेके अलाह ताला जे अस्माउल हुस्ना जे सुठनि नालनि मंझां वॾो मर्जियो ऐं मदार आहिनि। अलाह, रहमान, रब। उलूहियत, रुबूबियत, रहमत जो बयान। इया क नाबुद जो मदार उलूहियत ते आहे। इया क नस्तईन जो मदार रुबूबियत ते आहे। रब आहे तॾहिं त हुन खां मदद वठूं था। सिधे रस्ते ते हिदायत घुरणु इहो रब जे रहमत सां तालुक़ु रखे थो। तंहिं करे इहे जेके आयतूं हेठि टई आयूं इहे वरी इन टिनि इस्मनि सां मुनसलिक थी पयूं। अलहमद जो लफ़्ज़ टिनी ॻाल्हियुनि ते शामिल आहे, छो त तारीफ़ उलूहियत ते, तारीफ़ रुबूबियत ते, तारीफ़ रहमत ते थी। इहो मालिक हक़दार थियो इन जो। संदसि तारीफ़ ऐं संदसि इज़त उन जे शान ऐं कमाल जा शाहकार आहिनि। इहा सूरत फातिहा ॼण मआद जे सबूत में, आख़िरत जे सबूत में ऐं ॿाननि खे उते नेक ऐं बद अमल जे बदिले ॾियण में रब तबारक व ताला जे अकेले हाकिम हुजण लाइ संदसि मख़लूक में फ़ैसिलो कंदड़ साबित थी चुकी। इते हुकूमत आदला न हूंदी, उहो सभु मालिक यौमदीन जे अखर मंझां सम्झ में आयो। अलाह ताला हिदायत जो निज़ाम नबूवत जे पैगाम सां इख़्तियार कयो त जीअं नबूवत जे ज़रिए माण्हुनि खे हिदायत ॾिजे, छाकाणि त उहो थियो रब्बुल आलमीन। जिस्म में रूह खे वरी अहमियत आहे, तंहिं करे उनजी तरबियत वही इलाही सां थिए। रसूल जे मोकिलण ऐं हिदायत जे नाज़िल करण सां उन्हनि खे इल्म ऐं हिकमत सेखारणु रब तबारक व ताला जारी रखियो ऐं एतिरियूं नेमतूं अता कयईं जो अखि छिंभ जेतिरो वक़्तु बि न थियूं उहे कटिजनि ऐं अलाह जूं नेमतूं मुसलसल पयूं थियूं हलनि। तंहिं करे उन्हनि ॿाननि खे अहिड़ो आज़ादु ऐं बेकार न छॾियईं जो न की नफ़ो सम्झनि, न की नुक़सान, न दुनिया जो पतो न आख़िरत जो पतो। पोइ न त इहो परवरिश ऐं निपाज में बि नुक़्स थी पवंदो, छो त रब तबारक व ताला हाणे पंहिंजी मार्फत त हुननि खे ॾिए न। अलाह ताला हर ऐब खां पाक आहे, नुक़्स अलाह जी तरबियत तालीम में कोन्हे। तंहिं करे वरी रूहानी तरबियत बि एॾी वॾी करे छॾी नबूवत जे ज़रिए। अलाह त फरमाए त इन्हनि माण्हुनि ख़ुदा जो क़दुरु न सुञातो आहे। अमा क़दर अलाह क़दरी। अलाह जो लफ़्ज़ बाने खे हैरान कंदड़ आहे। अहिड़े महबूद मालिक जे रज़ा ताईं पहुचण ऐं संदसि इबादत जी तरह मालूम करण लाइ वरी रसूल जी ताबेदारी खां सवाइ बाने खे ॿियो चारो कोन्हे। उनजो नालो रहमान, संदसि रहमत बाने खे बेकार नथी छॾे ऐं संदसि कमाल जेको रब तबारक व ताला जो कमाल आहे, उन कमाल खे बाने ताईं पहुचण लाइ जेको ख़ासि हिदायत जो कमाल आहे, उहो बि बाने खे आज़ादु नथो छॾे। जो बानो उथी पंहिंजे रब तबारक व ताला जे मार्फत में कमज़ोर थी पवे ऐं हीअ हुनखे शिकायत रहिजी वञे त रब मूंखे पंहिंजी मार्फत न ॾिनी, इहो न आहे। संदसि रहमत बाने खे बेकार नथी बणाए ऐं बाने जो जेको संदन कमाल आहे हासिल करणु, उन्हनि जे रस्तनि खे रब तबारक व ताला ॿुधाइण खे बि नथो छॾे। तंहिं करे अलाह जे रहमत जो वॾे में वॾो शाहकार इहो आहे त रसूल मोकिले ॿारनि जी हिदायत करे, नेकी ऐं बदीअ जे नताइज खां आगाह करे, जिस्म जे तरबियत लाइ मींहं वसाइणु, सलाह पोखिणु ऐं पोखूं फुटाइणु अलाह जे रहमत जी तक़ाज़ा हुई। इहो सभु थियो हिकु तरफ़। ऐं दिलि ऐं रूह जे ज़िंदगीअ लाइ वरी रब तबारक व ताला इल्मी कमालात अता कया। जीअं बदन जे आबादी लाइ रब ताला इंतज़ाम कयो, तीअं रूह जे आबादी लाइ इल्मी कमाल नाज़िल करे ऐं अलाह ताला इंसान खे हैवाननि जानवरनि खां जुदा करे अकुल अता फरमाए, वही इलाही सां उनखे नूर ॾेई रब ताला उहे नेमतूं ॾिनियूं जिन सां बानो रब जी मार्फत हासिल करे
कमाल ते पहुची। यौमुद्दीन जो जेको लफ़्ज़ आहे, बाननि खे नेक अमल जो दर्जो ऐं बेफ़रमाननि जे बुराईअ जी सज़ा यादि थो ॾियारे। माना हिसाब किताब जो हिकिड़ो ॾींहुं थींदो, उन हिसाब किताब जे ॾींहं में सभु कंहिंखे ख़्यालु रखिणो आहे। ऐं हीअ ॻाल्हि थो ॿुधाए त अलाह ताला कंहिंखे बि बिना हुजत क़ाइमु करण जे सज़ा न ॾींदो। ऐं हुजत वरी रसूलनि जे ज़रिए क़ाइमु थींदी, वही इलाही जे ज़रिए, किताब जे नाज़िल थियण जे ज़रिए क़ाइमु थींदी। चइबो हे तव्हांखे दस्तावेज़ मोकिलियासीं, इन खां पोइ बि तव्हां न सम्झो, तंहिं करे सज़ा लॻंदी। जज़ा ऐं सज़ा जी हक़दारी इताअत ऐं ताबेदारीअ जे हुजण न हुजण ते आहे। जेकॾहिं माण्हू फर्म बरदार थियो त बदिलो सुहिणो, बेफ़रमान थियो त सज़ा लॻी। अलाह ताला फरमायो, सीक़ अलज़ीन कफ़रू इला जहन्नम ज़ुमरा, काफ़िरनि खे जहन्नम ॾे टोला टोला करे हकिलियो वेंदो। वसीक़ अलज़ीन तक़व रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा, ऐं नेकनि खे जन्नत जे पासे ॾे टोला टोला करे हलायो वेंदो। इहो सभु यौमुद्दीन जो ॾींहुं आहे। दीन माना हिसाब किताब। अलाह तबारक व तआला उन ॾींहं ते सभिनी सां इहो बर्ताव कंदो। इन खां बाद इहा कनाबुद मुंहिंजो ज़ाहिर थो थिए त अलाह ताला जी इबादत संदसि पिसंद ऐं रज़ा ते थींदी। जंहिं नमूने में रब राज़ी आहे, इबादत उहा करणी पवंदी। असां जंहिंमें राज़ी हुजऊं उहा ई इबादत करे, उहा न आहे। इहा कनाबुद जो मतिलबु आहे असां तुंहिंजी ई इबादत था करियूं जंहिंमें तूं राज़ी आहीं। ऐं सही इबादत ॿ टे क़िस्म आहे। दिलि जो ज़िक्र, ज़ुबान जो शुक्र, ऐं जेको ख़ौफ़ आहे दिलि में अलाह जो, सही इबादत इन्हनि सां तालुक़ रखे थी। अकुल सलीम जी बि इहा तक़ाज़ा आहे त मालिक जी इबादत बानो अहिड़ीअ तरह इख़्तियार करे जंहिंमें उहो मालिक पंहिंजे बाने ते रहम करे ऐं पंहिंजे दिलि खे, क़ल्ब खे ऐं क़ालब खे ऐं ज़ुबान खे पंहिंजे रब जे पासे ॾे मुतवजो करे। दिलि रूह जो मर्कज़ आहे, जिस्म मादे जो मर्कज़ आहे, ऐं ज़ुबान ॿिन्ही जो इक़रार थी करे, पंहिंजे रूह जो ताबीर बि करे थी, जिस्म ते जेके तकलीफ़ूं या आराम अचनि उन्हनि जो बयानु बि करे थी। कॾहिं ज़ुबान हिकिड़ो दलील चइबो। तंहिं करे इबादतूं टे थी पयूं। दिलि जी इबादत ज़िक्र सां, बदन जी इबादत अलाह जे आॾो झुकण सां, ज़ुबान जी इबादत अलाह जी शुक्र सां ऐं क़ुर जी पढ़ण। टे इबादतूं थियूं। पर इहा ॻाल्हि कीअं सम्झजे हा? जेकॾहिं अलाह ताला रसूलनि सगोरनि खे दुनिया जे जहान में न मोकिले, उहा तालीम उन्हनि खे ॾेई माण्हुनि खे न ॿुधाए त कीअं माण्हू सम्झंदा? तंहिं करे रसूलनि मोकिलण जी ज़रूरत हर हिकिड़ो अक़लमंद इंसान सम्झे थो त आहे। रसूल ज़रूरु अचे। अलाह तबारक व तआला हिन काइनात में हिदायत जे इंतज़ाम रखण खे तमामु ज़रूरी ॼातो। जेकॾहिं हिदायत अलाह ताला न करे त काइनात रब खां आवारी थी वञे, कहिड़ी ख़बर त रब खे कहिड़ी तरह सम्झजे। काइनात खे हिदायत जे इंतज़ाम खां ख़ाली रखणु अहिड़ो ई मुहाल ऐं मुश्किल आहे जहिड़ी तरह जहान खे ठाहींदड़ जे कुदरत खां अलॻि रखणु नामुमकिन आहे। जहान बिना ठाहींदड़ जे थी सघे थो, अहिड़ी तरह हे जहान हिदायत खां सवाइ बि नामुमकिन आहे। तंहिं करे अलाह ताला ॿिन्ही ॻाल्हियुनि
जे इनकार खे हिकु जहिड़ो कुफुर चयो। हिकिड़ो चए जहान खे ठाहींदड़ कोन्हे, ॿियो चए जहान खे हिदायत कंदड़ कोन्हे। ॿई कुफुर हिकु जहिड़ा आहिनि। माना अलाह तबारक व ताला जो माण्हू कुफुर करे त बि काफ़िर, रिसालत जो कुफुर करे त बि काफ़िर। छो त रिसालत सां अलाह जी मार्फत हासिल थी थिए। पोइ कीअं मार्फत थिए? ही हिकिड़ो मज़मून आहे जेको असां फातिहा जे मथां ॿुधायो हो। ऐं असांजा शहरी दोस्त बि हिन में अचनि था केतिरा, उन्हनि जो वक़्तु एतिरो घणो कोन्हे। मां हिन लाइ तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां थो त असांजो हिकु कमु हाणे 2-3 कलाक पियो हलंदो, तंहिं करे जेके दोस्त ॿुधी सघनि हुनजे लाइ फ़िलहालु असां दुआ था घुरूं। तुंहिंजी ही इबादत था करियो। इन मां ज़ाहिर थिए थो त अलाह जी इबादत संदसि पसंदि ऐं रज़ा जे मुताबिक़ थींदी। तुंहिंजी ही इबादत था करियो। इबादत उहा रहंदी जेका रब ताला पसंदि करे। उनजी सही इबादत ज़िक्र क़ल्बी, शुकुर ज़ुबानी, ख़ौफ़ फित्री, इन्हनि सां बदिल आहे। अक़ल सलीम जी कुल उन ते इहा ई फतवा आयल आहे। अकुल बि चाहे थो त पंहिंजे इन मालिक सां इबादत जा 3 क़िस्म जारी रखजनि, मगर इहा ॻाल्हि सम्झणु रसूलनि जे तालीम खां सवाइ नामुमकिन हुई। रसूलनि जी तालीम खां सवाइ कीअं सम्झी सघिबो? तंहिं करे रसूलनि मोकिलण जी ज़रूरत अक़लमंद इंसाननि वटि मञियल फ़ैसिलो आहे। अक़लमंद इंसान रसूल जी ज़रूरत खे महसूस था कनि। ऐं ही बि काइनात खे अहिड़ी हिदायत जे निज़ाम खां ख़ाली रखणु मुहाल आहे। अहिड़ो ई मुहाल आहे जहिड़ी तरह जहान खे ठाहींदड़ जे कुदरत खां अलॻि रखणु नामुमकिन आहे। जहान जेकॾहिं ठाहींदड़ जी कुदरत खां ख़ाली हुजे, पंहिंजो पाण भरिजी पियो आहे, इहो अहिड़ो मुहाल आहे। जीअं काइनात खे हिदायत खां ऐं हिदायत जे निज़ाम खां ख़ाली रखणु मुहाल, अहिड़ी तरह काइनात खे ठाहींदड़ जी कुदरत खां जुदा ऐं अलॻि सम्झणु